सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में अॼोके ॾींहुं दौरान धारदार वाक़िअनि में ॿिनि औरतुनि समेत 7 ॼणा क़तल। कराची में बनारस बादशाह चौक वेझो हथियारबंदनि जी घर अंदर फायरिंग। शेर अफजल माशी पियो, औरत सायरा सख्त ज़ख़्मी। जैकबाबाद वेझो ॻोठ आचर जखराणी में जवाबदार मोहम्मद उमर जखराणी कारी इल्ज़ाम हेठि पंहिंजी नुंहुं शरीफ़ा ज़ाल एहसान हिनुसवाद दिलशाद जखराणी खे क़तल करे छॾियो। टंडे गुलाम हैदर वेझो बोछ बिरादरी जी बिंदरिन में ज़मीन जे तकरार तां झेड़ो। फायरिंग जे ॾेवट में गुल मोहम्मद उर्फ गुलू ऐं राशिद बोछ मारिजी विया। शिकारपुर वेझो कोट शाहू थाणे जी हद में जवाबदार 3 वरीहनि जी माई सदोरी खे मुबीना तौर तशद्दुद जो निशानो बणाए क़तल कयो। दादू वेझो ॻोठ लाल बख्श बबर में मुबीना तौर इतफ़ाक़ी गोली लॻण सबब नारी कलसू मारिजी वई। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़ाती तशद्दुद जो निशानो बणाए मारियल निगरी फातिमा भरोड़ो जे वासन पुलिस ऐं सिहत खाते ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। फातिमा जी अमड़ शबनम ऐं वालिद नदीम भरोड़ो जो चवणु आहे त अॻु ई चयो हो त सिहत खातो पीरनि सां मिलियल आहे, उहो सही रिपोर्ट न ॾींदो। सिंध जे निगरान वज़ीर खे पंजाब मां रिपोर्ट मिली हूंदी तॾहिं हुन बयानु ॾिनो आहे। असांखे पुलिस जेको बयानु ॾिनो उन ते यकीन आहे। निगरान हुकूमत एतमाद आहे, उमीद ते इंसाफ़ फराहम कयो वेंदो। गज़ा में हलंदड़ जंग खे फौरी तौर बंदि थियणु घुर्जे। मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे निशानो बणाए पियो वञे। ईसीओ जा सभई मुल्क गज़ा में जंगबंदी लाइ किरदार अदा कनि। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमनि जे ठहराउ मुताबिक़ हल थियणु घुर्जे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ ईसीओ सरबराही इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त इक़्तिसादी सहकारी तंज़ीम ख़िते जी तरक़ीअ लाइ अहम फोरम आहे। ख़िते में वापारी सरगर्मियुनि सां ई तरक़ी मुमकिन आहे। ईसीओ समिट में पाकिस्तान जी नुमाइंदगी करणु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान जो फ़िक्र ॾींदड़ ऐं शाइर मशरिक़ तौर मिंता माणींदड़ अलामा मोहम्मद इक़बाल जो 146 जनम ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मज़ात गार्डन जी तब्दीली वारी तक़रीब पाकिस्तान नेवी जे दस्ते गार्ड साफ़र संभाले वरिता। पंजाब जे गवर्नर मोहम्मद बलीगुर रहमान जी अलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी फातिह ख़्वानी कई ऐं गुल रखिया। सदर आरिफ अलवी निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ पारां अलामा इक़बाल के संदसि ख़िदमतनि ते भेटा पेश। आरिफ अलवी जो चवणु आहे त अलामा इक़बाल पंहिंजी शाइरी ज़रिए अफ़वाम में बेदारी पैदा कई। मौजूदा चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ अलामा इक़बाल जी हिदायतुनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त अलामा इक़बाल नंढी खंड जे मुसलमाननि लाइ धार मुल्क जो तसवुर पेश कयो। अलामा इक़बाल अमन सियासी भाईचारे वारे पाकिस्तान जो ख़्वाब ॾिठो हो। कायदे आज़म में मुसलमाननि उन तसवुर खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ जिदोजहद कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अलामा इक़बाल जौहरियत पसंद शख़्सियत हो जे पंहिंजी शाइरी ज़रिए नंढी खंड जे मुसलमाननि खे शौक़ ॾिनो। अलामा इक़बाल जी शाइरी हिकु फ़लसफ़ो आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंहिंजे पैगाम में चवणु आहे त अलामा इक़बाल जी शाइरी कूड़ नफ़रत ऐं तक़सीम वारी सियासत जे ख़िलाफ़ मज़ाहिमत जो दर्स आहे। अलामा इक़बाल आफ़ाक़ी शाइरी ज़रिए मुसलमाननि जी फ़िक्री रहनुमाई कई। सीडीडी जो सिंध में कॉम्बिंग एंड सर्चिंग ऑपरेशन 7 शकी माण्हू गिरफ़्तार। सीडीडी तर्जुमान जो चवणु आहे त हींअर ताईं 289 माण्हुनि जा तफ़सील तलाश ऐप ज़रिए चेक करे खेनि क्लियर कयो वियो आहे। तफ़सील मालूम करण लाइ गिरफ़्तार किलनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयो वियो। के बड़वंदड़ वाक़े खां पहिरियां टीमूं सरगर्म थी चुकियूं आहिनि। मौजूदा सूरतहाल खे साम्हूं रखंदे ऑपरेशन कयो पियो वञे। सीडीडी ऐं पुलिस टीमूं गॾिजी कमु करे रहियूं आहिनि। डीएसपीज़ पंहिंजे इलाइक़नि में तलाश ऐप डिवाइस सां गॾु मौजूदु आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर ऐं लाड़काने समेत समूरी सिंध में ऑपरेशन कयो पियो वञे। नवाबशाह में कचो शराब वापराइण सबबि 2 सगन भाउरनि सूधो 3 ॼणा फौत। बी सेक्शन थाणे जे हद मरियम रोड वारे इलाइक़े जे रवासी काशिफ शेख, संदसि भाउ आदिल शेख ऐं दोस्त असद ख़ास केली दमधड़ी हवाले कयो। पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी।
गज़ा ते इसराइल जी बमबारी जारी। जबालिया कैंप ते ॿीहर हमलो। 30 माण्हू शहीद। ॿिनि मस्जिदनि ते बम गिराए विया। शहीदनि जो अंग 1559 थी वियो। 4324 ॿार शामिल। मुसलसल बमबारी सबब ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण में ॾुखियायूं। फ़लस्तीनी शहरी मानीअ पाणी लाइ बि परेशान। गज़ा में 33 ॾींहं खां जारी इसराइल जे वेझराणियुनि कारवाइनि खां पोइ 3 ॾींहं जी जंगबंदी जो इम्कान। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। थधि वधी वई। ख़ैरपुर, कादरपुर, कुबे, सईद खान, बाडरे, वारे, मुंहिंजे दड़े में मींहुं वसियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबब बिजली बंद थी वई। रवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। न्यूज़ीलैंड जे बॉलरनि वर्ल्ड कप जे 41 मैच में श्रीलंका जी बैटिंग लाइन लोॾे छॾी। बेंगलोर जे मैदान ते जारी मैच दौरान रुॻो 90 रननि ते श्रीलंका जा 5 रांदीगर आउट थी विया।